नाज़रीन ख़बर शामिल कयूं था बख्शापुर में। बख्शापुर भरसा ॻोठ सैफुद्दीन डोमकी में डोमकी बिरादरी के ॿिनि धुरनि संगावती तकरार में झोड़ो फायरिंग गोलियूं लॻण करे 24 सालनि जो नौजवान गुलज़ार पुट सैफुद्दीन डोमकी क़तल थी वियो ऐं सैफुद्दीन डोमकी, बालाच डोमकी, दिलदार डोमकी गोलियूं लॻण करे 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतला बाद बख्शापुर पुलिस वाक़े वारी हंधि पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी बख्शापुर इस्पताल खणाए आई। ज़रूरी कार्रवाई बाद लाश पुलिस वारसनि हवाले करे छॾी ऐं 3 ज़ख़्मियुनि खे गिणती जोगी हालत में तिबी इमदाद लाइ रहीम यार ख़ान मुंतक़िल कयो वियो। आख़िरी इतलाहनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे, न का गिरफ़्तारी अमल में अची सघी। राब्तो करण ते SHO बख्शापुर गुलाम कादिर जोतोई ॿुधायो जवाबदारनि अमीरदीन ज़वार डोमकी जी गिरफ़्तारी लाइ पुलिस छापा आया आहिनि। जवाबदार घर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।